बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाजी साहब की मौजूदगी में मां छा थो ॻाल्हाए सघां। बस एतिरा ई लफ़्ज़ ज़रूर चवण हिन महफ़िल वारनि सभिनी दोस्तनि आयल महिमाननि जे लाइ। माण्हू सभ न सुहिणा, पखी सभ न हंज, कंहिं माण्हू मंझि अचे पोइ बहार जी। ही जेके दोस्त मेहमान सभु असांजे हिन तॾे ते आया आहिनि, मां सभिनी खे भलकार चवां थो ऐं पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कजे, सिंध जी ॻाल्हि कजे। मूंखे हिकिड़ी रवायत बि यादि अचे थी, हाजी साहब जी मौजूदगी में मां घणो टाइम न वठंदुमि। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मको छॾनि पिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके खे मुखातिब थींदे करे फरमायो, हे मक्का मुंहिंजी दिलि नथी चए त मां तोखे छॾियां, पर काफ़िर मजबूर था कनि तॾहिं मां तोखे छॾियां। माना पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे वतन सां मोहबत रखण आहे माना। ईअं ई असां सिंधी आहियूं ऐं सिंधी हुजण जे नाते असां फ़ख्रु था कयूं। हक़ीक़त में ही सच कचहरी, मच कचहरी, सच पच में दीनी कचहरी भी आहे। ऐं माशाअल्लाह जीअं हीअ सूफ़ियुनि जी धरती आहे, ख़ुदा जे वलियनि जी धरती आहे, मुजाहिदनि जी धरती आहे। असां सचल हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह ॿुधो आहे। उनजा शेर ईअं त मैं दमादम हमद पढ़दी आहियां, हिकु अल्लाह कनू बेदर्दी आहियां, मैं या रब करदी आहियां, हिकु अल्लाह कनू बेदर्दी आहियां। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह कुरान शरीफ जो हाफ़िज़। कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह कुरान शरीफ जो हाफ़िज़, उनजो नालो हाफ़िज़ मोहम्मद उस्मान मरवंदी रहमतुल्लाह अलैह। ऐं जमात सानी जो महीनो हले तो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला हिन जी वफ़ात बि 22 जमात सां। बहरहाल ही तव्हां असां जेको गॾिजी वेठा आहियूं त हिकु पंहिंजे मुल्क सां मोहब्बत, सिंध सां मोहब्बत करण ख़ातिर, दीन सां मोहब्बत, हिकु ही जेका मच कचहरी हूंदी आहे हक़ीक़त में ॼण त मोहब्बत हूंदी आहे, दोस्तनि खे गॾु विहारे करे। ऐं मूंखे ख़ुशी थी थिए जो हिन महफ़िल में माशाअल्लाह हर तबके जा माण्हू मौजूदु आहिनि। असां वटि हिन ॻोठ जा सरदार खान भी मौजूद आहिनि, जेके चङा मुल्क आहिनि, ज़मींदार साहब मोहम्मद खान वारा, ऐं उन खां अलावा दोस्त काफ़ी ॿिया ऑफिसर भी मौजूद आहिनि, डॉक्टर भी मौजूद आहिनि, मुख्तियार कार साहब भी मौजूद आहिनि, साईं आलिम साहब, हाजी साहब आलिम साहब भी आहिनि, हाफ़िज़ भी आहिनि। माना हिन असां मच कचहरी में सभिनी खे माशाअल्लाह कठे कयो आहे। त हाणे मां वक़्तु वधीक नथो वठां, अॻिते नात जे लाइ सिंध जो मशहूरु नात ख़ान भाऊ मोहम्मद